फरमायो मुझा उम्मती न माण्हूअ जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक जेको उघाड़न के अल्लाह जे नाले ते कपड़ा दो पाराए। ईद अचण वारी त यतीम गोल जाए रनड़ ज़ालुन के लटा पाराए जाए यतीम जो ख्याल कजाए उघाड़न के कपड़ा पाराए बुखारन के मानी कराए आए इन जे मथा अल्लाह जी जन्नत आशिको अल्लाह अल्लाह यतीम जे मथे ते हथ रख हथ जे डांजे के वार आया हर वार जे मुकाबले में अल्लाह गुनाह चाणे दर्जा बुलंदो करे ओडे त नजर कर ईद जो ॾियारो हर मुसलमान खुशी में पियो वञे हिकिड़ो अहिड़ो ॿारड़ो हो मतो में लटा मेरड़ो वेठो हो यार तवजो कर खुदा जी सा जो कसम रोए पयो कोई लड़ी ना आयो सदको वञास मुझो साईं लड़ी आयो अची करे चयोसि ओ बचड़ो अजो ईद जो ॾींहुं लटा नवा न पाता अथई तड़ो न कयो अथई हे कहिड़ा हाल कयो अथई रोए पियो चइबो मुंहिंजा साईं मांखे तड़ो केरु कराए तड़ो कराइण वारी अम्मा मुंहिंजी फौत थी वई लटा केरु वठी ॾे अबू कोने हुज़ूर फरमाया पुट घबरा न तुंहिंजो अबू कोने त तुंहिंजो अबू मां मुहम्मद आया तुंहिंजी अम्मा कोने अॼु वठी दो हलाए तुंहिंजी अम्मा मुझी रानी आशा अल्लाह अल्लाह हुजूर फरमाया जी मुझा तो इनके अमर नागे जल्दी कर इनके तड़ो कराए गुस्ल करो हुजूर पांजी न्याणीअ ले माण्हू मोकिलियो ओ मुझी अमर ओ जन्नत जे औरत तुंहिंजी सरदार अॼु तुंहिंजे अबे जे तरह ते यतीम आयो अम्मा हसन हुसैन जे वगन मां को वगो त मोकिल अम्मा फातिमा तज़हरा बाबा का मोकिलियो जेको जिब्रील हसन हुसैन जे लाइ जन्नत मां खणी आयो हो अल्लाह अल्लाह बाबा जेको पूरो अचेसि साईं जन लटा पाराया इमाम हुसैन जो वॻो पूरो आयो अल्लाह अल्लाह लटा अची वियो सुरमो अची वियो देर लॻी वियो हार सिंगार थी वियो ओ सोबदार जे ॻोठ वारो जेको 5 मिंट रोए पियो हाणे खिले पियो जो मोहम्मद मुस्तफा जो रोण वारन के खिलाइण आयो हो यतीमन जो ख्याल व अम्मा साइल फला तनहर मोहम्मद यतीम के दड़को न दी जा नबी से पान यतीम हा हुजूर फरमाए लोगो तकलीफ वो अची वञनि न तव्हां पंहिंजे तकलीफ़ुनि खे न ॾिसजो मां मोहम्मद जे तकलीफ़ुनि खे ॾिसंदो न तव्हां पंहिंजा दुख सभु विसरी वेंदा साहिल खे झणकनि हे महीनो अचे थो यतीम ॻोल्ह जाए यतीम पंहिंजे पुटनि खे लटा वठी वेंदो न ॾिसजांइ